तो उन हर ज़माने में पंहिंजे जबर ऐं जहालत जे इनकलाब रुगो इहो न आयो हूंदो त रियासत ते कब्ज़ो करणु इनकलाब आहे। न, माओ ज़ेतुंग चयो दुश्मन खां इक़्तिदार ऐं ताक़त फुड़ो फुड़ो करे खसे वठो। इनकलाब रुगो हिकु ॾींहुं न ईंदो आहे, इनकलाब घड़ी घड़ी बि ईंदो आहे, पल पल बि ईंदो आहे, नज़र न ईंदड़ सूरतुनि में बि ईंदो आहे, रुगो नज़र ईंदड़ सूरतुनि में न ईंदो आहे। हे इनकलाब न आहे छा त जिन तबक़नि खे हिन पिदरशाही समाज लताड़े मर्दनि जो समाज करे छॾियो, क़बाइली समाज करे छॾियो, जागीरदार समाज करे छॾियो। हे असांजूं भेनरूं, असांजूं धीअरूं, असांजूं माउरूं, रसूल बचपली जूं साथियाणियूं, असांजो सिर जो ताज, ही सिंध जो ज़मीर आहिनि, हे सिंध जो ख़मीर आहिनि। हिननि मां हिकिड़ी बि असांजी धीउ ऐं भेण ऐं साथी जे साम्हूं सिंध जा सभई सरदार, सिंध जा सभई क़बाइली अॻवान, हे सभई असेंबलियुनि में वेठल इगड़ियुनि जा गुॾा, इहे सभई गॾिजी हिननि जे पेरनि जे ख़ाक जे बराबरि बि न आहिनि। हिननि ललकारियो आहे, हिननि ललकारियो आहे। इहो मौजो न आहे छा त जंहिं समाज असांजे दरावड़नि खे, असांजे धरती जे असुल धणियुनि खे अछूत करे, हेठियूं ज़ातियूं करे, ग़ुलाम बणाए ऐं पंहिंजे समाज मां ॼण त हुननि खे नेकाली ॾेई छॾी, अॼु उन दरावड़ जो फर्ज़ंद, उन कबीले जो, उन ज़ात जो, उन अवाम जो वसन थरी हिन तंज़ीम जो सदर आहे। ऐं अहिड़ा सभई आहिनि, हे भेणूं आहिनि। इन करे इनकलाब रुगो हिकु ॾींहं जो नालो न आहे। समाज में ॾाके ब ॾाके अॻु भरायूं करणु, दुश्मन खां इक़्तिदार ऐं ताक़त जूं खसे वठणु जेके ज़मीनूं आहिनि, त मां सम्झां थो इहो कमाल आहे।